नाज़रीन मदई जी मां असां ब्रेकिंग न्यूज़ शेयर कंदा हलूं त जमात इस्लामी जे सॾ ते ज़िलई अमीर अब्दुर्रहमान मंगरियो जी अॻुवाणीअ में सवें कारकुननि जी फ़लस्तीनी अवाम सां यकजहती तौर जिंदोदिरो खां मदई जी ताईं रैली। इसराइली जारियत ख़िलाफ़ नारेबाज़ी। जी नाज़रीन अवांखे तफ़सील ॾींदा हलूं त रैलीअ में शरीक मुज़ाहिरीन 1.5 किलोमीटर पैदल मार्च करण बाद मदई जी पहुची मुख़्तलिफ़ हंधनि जो गश्त करण बाद मैन बस स्टैंड सखर लाड़कानो रोड ते जुलूस जी शिकिल अख्तियार करे वरिती। अॻुवाणनि रैलीअ खे ख़िताब पिणु कयो। इसराइल बिना के ॾोह जे फ़लस्तीनी अवाम मथां ज़ुल्मनि जा पहाड़ किराए रहियो आहे। अक़वाम मुतहिदा इसराइली जारियत जो नोटिस वठी फ़लस्तीनी अवाम जी मदद करे असांजे क़िबले अव्वल बैतुल मुक़द्दस जो कब्ज़ो ख़त्म करायो वञे। अॻुवाणनि जो रैलीअ खे ख़िताब। मौलाना अब्दुर्रहमान मंगरियो, प्रोफेसर मंज़ूर आलम भुट्टो, मौलाना अब्दुल अज़ीज़ भुट्टो ऐं ॿियनि अॻुवाणनि पिणु रैलीअ खे ख़िताब कयो। रैलीअ जे इख़्तिताम खां पोइ अॻुवाणनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो, जीअं तव्हां दोस्तनि खे मालूम आहे त फ़लस्तीन में जेको असांजो अवल क़िबला आहे उते जेको इसराइल जा ज़ुल्म मुस्लमाननि जे मथां थी रहिया आहिनि उनखां तव्हां बख़ूबी वाक़ुफ़ु आहियो। बैतुल मुक़द्दस उहो असांजो अवल क़िबलो आहे जिते असांजे नबी मेहरबान आका इनामदार हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मेराज जे मौक़े ते 1,24,000 अंबिया किराम जी इमामत कई हुई। उन्हनि खे बरक़ातूं नफ़िल नमाज़ पढ़ाई हुई। उहो असांजो क़िबले अवल उनखां बाद में जेको आहे काबत लाइ असांजो क़िबलो थियो। उते अॼु इसराइल ऐं फ़लस्तीन उहे यहूदी ज़ालिम असां मुस्लमाननि जे मथां वॾा ज़ुल्म करे रहिया आहिनि। तव्हां बख़ूबी अख़बारनि में मीडिया ते सोशल मीडिया ते अख़बारनि में तव्हां ॾिसी रहिया आहियो उन्हनि मुस्लमाननि जे मथां जेके रमज़ान शरीफ़ में ज़ुल्म कया अथऊं ऐं जेके इतिकाफ़ में वेठल दोस्त हुआ उन्हनि जे मथां सरेआम उन्हनि गोलियूं हलायूं। पर उहे असांजा मुस्लमान उन्हनि निमाज़ुनि ते इतिकाफ़ में डट बि वेही रहिया ऐं उन्हनि पंहिंजे यहूदियुनि जो डट के मुक़ाबिलो कयो आहे। उतां न निकिता, उन्हनि जे मथां एॾा ज़ुल्म थी रहिया आहिनि पोइ बि उहो पंहिंजो उन्हनि सां इसराइल सां मुक़ाबले जे लाइ तयारु आहिनि। इन करे तव्हां असां गॾिजी करे उन्हनि जे लाइ घटि में घटि ॿियो न त निकिरी मुज़ाहिरो करे उन्हनि जे लाइ दुआऊं घुरियूं, उन्हनि जे लाइ मदद कयूं त उन्हनि सां जेके ज़ुल्म नासाबी थी रही आहे त उन्हनि सां फिलफोर हीअ असांजी रैली, हीअ असांजो मुज़ाहिरो जेको मदद जी शहर में अॼु गॾियो आहे इहो असां अॼु पैगाम पहुचाइणु चाहियूं था मीडिया जे ज़रिए त असां फ़लस्तीन खे ॿुधाइणु चाहियूं, इसराइल खे ॿुधाइणु चाहियूं था त फिलफोर फ़लस्तीन जे मथां ज़ुल्म बंदि कयो वञे, उन्हनि जे मथां ज़्यादती जेकी थी रही आहे उहा बंदि कई वञे। असां पंहिंजे हुक्मराननि खे ॿुधाइणु चाहियूं था त इसराइल सां मुकमिल तौर सुफ़ारती ऐं उन्हनि सां तालुकात बिल्कुलु ख़तमु करे ऐं फ़लस्तीनी मुस्लमाननि सां यकजहतीअ जो ऐं मुहबत जो उन्हनि सां इज़हार कयो वञे। इन करे तव्हां असां गॾिजी करे इहो अॼु पैगाम ॾियूं था मीडिया जे ज़रिए उन्हनि ताईं पहुचाइणु चाहियूं था हुकूमत पाकिस्तान खे बि त उहे पंहिंजो इसराइल सां हर क़िस्म जा तालुकात ख़तमु करे ऐं फ़लस्तीन सां यकजहतीअ जो इज़हार कनि, उन्हनि सां हमदर्दी कनि। इन करे असां तव्हां दोस्त हाली लिहाज़ सां बि उन्हनि जी हमदर्दी कयूं। जिन दोस्तनि खां पंहिंजे मक़ाम ते दरी हारे साहब जी अपील ते अॼु पूरे मुल्क में मुज़ाहरा थी रहिया आहिनि। इसराइल जी दुनिया जे तख़्ते ते नाजाइज़ रियासत आहे, असुल रियासत फ़लस्तीन जी आहे ऐं उहो नाजाइज़ रियासत अमेरिका जे आशीर्वाद सां, उनजे तवजो सां, उनजे ताउन सां फ़लस्तीन जे मुस्लमाननि जे मथां मस्जिद जे अंदरि, मस्जिद अक़सा जे अंदरि हमला करे रही आहे ऐं वाटर टैंक सां मुतालबो ऐं उन्हनि जो जेको आहे सो उन्हनि जे मथां हमला थी रहिया आहिनि। असां मुतालबो था कयूं त मस्जिद अक़सा में मुस्लमाननि जे मथां जेके ज़ुल्म थियो आहे, ॾाढ थियो आहे, इंक्वायरी बि थिए ऐं फौरी तौर ते इहे हमला बंदि कया वञनि। फौरी तौर ते इसराइल जे नाजाइज़ रियासत खे जेको आहे सो पाबंद कयो वञे त हू फ़लस्तीनियुनि खे जेको आहे सो जीअण जो हक़ु ॾिए, छो त फ़लस्तीन असांजे जान जो हिसो आहे। फ़लस्तीन अर्ज़ अंबिया आहे, अंबिया अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़मीन आहे ऐं इन फ़लस्तीन जे मथां हिन वक़्तु इसराइल नाजाइज़ कब्ज़ो कयो आहे। हालांकि इसराइल ख़ुदि हिकु नाजाइज़ मुल्क आहे, उनजो दुनिया में कोई वजूद न आहे। पर अफ़सोस इहो आहे त हिन वक़्तु दुनिया जा मुस्लमान मुल्क ख़ामोश आहिनि। दुनिया जे अंदरि मुस्लमान मुल्कनि में पाकिस्तान खे एटमी ताक़त हासिलु आहे, सलाहियत हासिलु आहे। असां वटि लखनि जे तइदाद में फ़ौजूं आहिनि, हथियार आहिनि, जहाज़ आहिनि, पर अफ़सोस आहे त असां उन
मज़लूम मुसलमाननि जी, फ़लस्तीन जे नौजवाननि जी, ॿारनि जी, औरतुनि जी, पोड़नि जी, जवाननि जी मदद नथा कयूं। असां इन पाकिस्तान ऐं दुनिया भर जे इस्लामी मुल्कनि जे सरबराहनि खां मुतालबो था कयूं त पंहिंजे अंदरि गैरत पैदा कयो, हमियत पैदा कयो, बहादुरी पैदा कयो ऐं सलाहियत पैदा कयो। तव्हां फौरी तौर ते इसराइल जो वञी करे मुक़ाबिलो कयो, इसराइल जे अंदरि पंहिंजूं फ़ौजूं जेको आहे सो उते लाहियो। ऐं हीउ एटम बम तव्हां छाजे लाइ ठाहियो आहे? इहो एटम बम तव्हां इन जे लाइ ठाहियो आहे त जीअं असां जेको आहे सो दुश्मन जो मुक़ाबिलो करे सघूं। अॼु मुसलमाननि जो दुश्मन इसराइल मुसलमाननि खे मारे रहियो आहे, मुसलमाननि जे ॿारनि ऐं ॿचनि खे कुही रहियो आहे। पर अफ़सोस आहे त मुस्लिम हुक्मरान जेके हिन वक़्तु पंहिंजी गैरत विञाए वेठा आहिनि, हमियत जेको आहे सो विञाए वेठा आहिनि, उहे जेको आहे सो पंहिंजे मुसलमान ॿारनि जी, यतीमनि जी, मिसकीननि जी मदद करण जे लाइ जेको आहे सो तयारु न आहिनि। असां लिहाज़ा मुसलमाननि खां मुतालबो था कयूं त तव्हां इन फ़लस्तीन जे मुसलमाननि जे लाइ फंड बि गॾु कयो, उन्हनि सां माली तावन बि कयो ऐं उन्हनि सां जानी तावन बि कयो। हिन वक़्तु जिहाद तव्हांजे मथां फ़र्ज़ु थी चुको आहे ऐं फ़लस्तीन जा मुसलमान उन जिहाद में हिसो रही वठी रहिया आहिनि। असां उनजी माली तौर ते ऐं जानी तौर ते इंशाअल्लाह मदद कंदासीं। ही कंहिं टोले ऐं फ़िरके ऐं कंहिं तबिके जो न आहे, बल्कि ही पूरी उम्मत मुस्लिमा जो मसइलो आहे। जेसीं ताईं उम्मत मुस्लिमा बेदार न थींदी, न जागंदी, तेसीं ताईं फ़लस्तीननि खे पंहिंजा हक़ न मिलंदा। अॼु असांजा इस्लामी हुक्मरान, इस्लामी मुल्कनि जा हुक्मरान पंहिंजी बादशाही बचाइण में लॻा पिया आहिनि, पंहिंजी हुक्मरानी बचाइण में लॻा पिया आहिनि। बादशाही सिर्फ़ु अल्लाह जी ज़ात आहे। दुनिया में तव्हांखे अमानत मिली आहे त उम्मत मुस्लिमा जा फ़राइज़ अदा कयो। अॼु फ़लस्तीनी माइरूं पुकारे रहियूं आहिनि त काथे मोहम्मद बिन क़ासिम आहे, काथे सुल्तान सलाहुद्दीन आहे, किथे जेके आहिनि त असांजी मदद करण वारा आहिनि। अॼु उहे पथरनि सां विड़ी रहिया आहिनि, गुलेलनि सां विड़ी रहिया आहिनि, जॾहिं त असांजे मुल्क में एटमी क़ुवत मुल्क आहे, पर अॼु ताईं उन्हनि को बयानु जारी न कयो आहे। पार्टियूं अटेंड करे रहिया आहिनि, अफ़्तारियूं करे रहिया आहिनि। इस्लामी हुकूमत मूं कंहिं बि जवाबु न ॾिनो आहे, फ़लस्तीन जी कंहिं बि मदद न कई आहे। असां अपील था कयूं पूरी इस्लामी दुनिया खां त गॾु थी करे फ़लस्तीनी मुसलमाननि जी मदद कयो ऐं क़िबल अव्वल अव्हांखे पुकारे रहियो आहे, मन अंसारी इल्लाह, केरु मुंहिंजी मदद करण वारो अल्लाह जे ख़ातिर। जमात इस्लामी हिन महिल पूरी क़ुवत सां फ़लस्तीन जे मुसलमाननि सां गॾु बीठी आहे। अल्लाह ताला खां दुआ कयूं था रब्बुल आलमीन फ़लस्तीननि खे आज़ादी अता करे ऐं इसराइल खे नेस्तो नाबूद करे।